नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैरपुर में खबर ॾींदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी जी मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी शाज़िया अता मरी चयो आहे त अपोजिशन जो किरदार सिर्फ़ ऐं सिर्फ़ पीपल्स पार्टी अदा करे रही है। PTI जी हुकूमत जो कम सिर्फ़ ऐं सिर्फ़ महांगाई करण है। हुकूमत नालायक ऐं नाअहल जूं सभु हदूं पार करे छॾियूं आहिनि। खैरपुर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हिन शहीद रानी भुट्टो खे ख़राज तहसीन पेश करण लाइ हर साल लखें जियाला गड़ी ख़ुदा बख़्श पहुचंदा आहिनि। 14 साल गुज़री वञण बावजूद मोहतरमा जी याद अॼु बि असांजे दिलनि में ज़िंदा आहे। हमेशा पीपल्स पार्टी जी क़यादत ॾुखियाईनि खे मुंहुं ॾिनो ऐं जियाला मुश्किलातुनि सां मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जीअं भुट्टो जा नारा हणी रहिया आहिनि ऐं हर कंहिंजी निशानी पीपल्स पार्टी आहे। हिन चयो आहे त KPK में PTI खे अवाम पारां रद्द कयो वियो। इहो ॾींहुं परे न आहे जो अवाम इन्हनि खे ॻिची खां वठी पकड़ंदी। इमरान खान जो कमु वञी इहो बचियो आहे त सुबुह खां शाम ताईं सिर्फ़ अपोजिशन खे गारियूं ॾेई पूरी दुनिया अंदर पेट्रोल जूं क़ीमतूं घटि आहिनि, पर हिते 150 रुपया लीटर है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।